ومن يضلل الله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما. يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد قل إن صلاتي ونسكي ومحياي ومماتي لله رب العالمين. قالوا سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. हर किस्म जी हम्दो इस्ना अल्लाह रब्बुल आलमीन अकमल हाकिमीन जी ज़ात इबादत का जला जेको हिन पूरे जग जहान जो अकेलो खालिक मालिक राज़िक रब रहीम मुश्किल कुशा दाता व दस्तगीर है। उनका बाद में अड़गड़िया बेशुमार दुरूद व सलाम इमामुल अंबिया शाफ़ी महशर साक़ी कौसर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजी ज़ात गिरामी मता
वाजिबुल एहतराम सामिन गिरामी मुअज़्ज़िज़ साथी, अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात दे लाए दीन इस्लाम के एक बेहतरीन दीन बनाए करे इंसान ज़ात अता फरमाए। इस्लाम के महीनन में जा हुरमत वारा जेके महीना आहिनि उन्हनि हुरमत वारे महीनन में जा ज़िलहज्जा जो बशुमार थे तो जेको करीब अॼु शाम या सुभाणे जो सिज चंड जो होंदो बरपा थी वेंदो हलियो दाख़िल थी वेंदो तो हुरमत वारे महीने में अल्लाह तबारक व तआला खून रेज़ी का कत्ल व गारित का मना फरमाए। हालांकि आम महीने में या शय एक मायूब सही काने का, पर अल्लाह तबारक व तआला इन महीनन में बिल्कुल रोके छॾियो। यानी हुरमत वारे महीनन में तव्हांखे कुछ भी ना आहे। ज़िलहज्जा जो महीनो, मुहर्रम जो महीनो, ज़िलक़ादा, ये टई लाॻीता महीना ज़िलक़ादा, ज़िलहज्जा, मुहर्रम। ज़िलहज्जा के महीने में असा मुसलमान जगह कुर्बानी कंदा आहियूं। ईद अल अज़हा के नाले से जगह ईद नमाज़ पढ़ी करे असा कुर्बानी कंदा आहियूं। ऐं कुर्बानी के यो ताबीर कयो वेंदो आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत पैरवी कंदे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल तरीक़े ते असां कुर्बानी कंदा आहियूं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जिंदगी अवां जे लाइ, मुंहिंजे लाइ, बल्कि पूरे मुसलमाननि जे लाइ एक बेहतरीन नमूनो है। असांखे सिर्फ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी कुर्बानी वारे अमल के याद करण न खपे, बल्कि सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जी पूरी जिंदगी के ॾिसो तो उनकी जिंदगी की हुई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो अकीदो केड़ो हुयो, मनज केड़ो हुयो, आदतूं सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जो केड़ियूं हुयूं। दावत और तबलीग के हवाले से हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के केतिरियूं मुश्किलातूं आयूं, केतरा दुख हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सठा बर्दाश्त कया। सब ॻाल्हियूं असांखे ॾिसणियूं पवंदियूं। सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी असांखे दर्स छा थी ॾे। दुनिया की धरती ते जे टाइम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह तबारक व तआला नबुवत के मकाम ते फाइज फरमायो, उन वक़्त सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जी पूरी कौम, एक अध माण्हू न पूरी जी पूरी कौम बुत परस्ती में जकड़ियल हुई, जेके तारन, सितारन, चंड ए बुतन की इबादत कंदा हुआ। उन टाइम अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के नबुवत दे करे मोकलियो, ए मुझा खलील हाने पंजी कौम के दीन की दावत दे। ए उन वक़्त केतरी दुखी गाल होंदी, हिकड़ो मानू थी कर पूरी कौम वारन के अल्लाह तबारक व तआला जी तौहीद की दावत दे दिया। शुरुआत पंहिंजे घरां कया, पंहिंजे पीउ खे चए थो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो वालिद खुद बुत ठाहे करे, हथन सां बुत ठाहे करे उन्हनि जी इबादत कंदो हुयो। हज़रत इब्राहिम सलाम पंहिंजे पीउ खे चयो, मुंहिंजा अबा तू ही बुत ठाहे करे हिननि जी तू पूजा थो करी, माला यस्मो
जेके न की ॿुधनि था न की सुणनि था। वला युगनी अनका शैया, ऐं हीअं अव्हां खे कंहिं ॿ क़िस्म जो फ़ाइदो नथा ॾेई सघनि। तव्हां हिननि खे पुकारींदा आहियो, हिननि खे पंहिंजो महबूद ठाहींदा आहियो, हिननि खे पंहिंजो इलाह ठाहींदा आहियो, अल्लाह तबारक व तआला खे छॾे करे। या क़ौम इब्दुल्लाह मा लकुम मिन दूनी, पंहिंजी क़ौम वारनि खे बि चए त मुंहिंजी क़ौम वारो हिकिड़े अल्लाह जी इबादत कयो। अल्लाह तबारक व तआला खां अलावा तव्हांजो को ॿियो इलाह, ॿियो को महबूद कोन्हे को। हिकिड़े अल्लाह जी इबादत कयो। हे बुत परस्ती खे तव्हां छॾे ॾियो। रब्बुल आलमीन जी ज़ात खे तव्हां सुञाणे वठो। जेके बि अव्हां खां अॻु में क़ौमूं गुज़री वियूं, जन अल्लाह तबारक व तआला खे छॾे ॾिनो, से तबाह ऐं बर्बाद थी विया हुया। ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं, उन जा किसा इबरत तौर ते अल्लाह तबारक व तआला जे लाइ बयान बि करे छॾिया। इन जे करे तव्हां अल्लाह तबारक व तआला जी इबादत कयो। अंदाज़ो लगायो उन वक़्त उन टाइम हिकिड़ो फर्द अल्लाह जी तौहीद जी दावत ॾे, पूरी क़ौम कबीलो उन इंसान जे खिलाफ़ हुजे, केॾी वॾी ॾुखी ॻाल्हि आहे। ऐं हुननि जी रीत रस्मी अब्बा व अजदाद खां ईंदी हुजे, हुननि जूं पीढ़ियूं गुज़री वियूं, खानदान गुज़री विया इन जी इबादत कंदे कंदे। पर अल्लाह तबारक व तआला नबियनि खे हुक्म ॾींदो, वही कंदो आहे। तव्हां इंसान ज़ाती माण्हुनि ते ॿुधायो, इल्लल बलागुल मुबीन, वाज़े निशानिन सां, वाज़े दलाइल सां क़ौम वारनि खे ॿुधायो। भले क़ौम वारा एतराज़ कनि, पर तव्हांखे वाज़े दीन जी दावत ॾियणी आहे। लिकाणी का बि ॻाल्हि कान्हे का। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला इहो हुक्म ॾेई करे पंहिंजी क़ौम जे लाइ मबूस फरमायो, यानी तौहीद जी दावत हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे तमाम तर अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खां ऐं वीडे करे जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं सभिनी पैगंबरनि पंहिंजी क़ौम खे सभ खां पहिरियां आगाह दावत ॾिनी आहे, उहा तौहीद जी दावत ॾिनी आहे। अल्लाह तबारक व तआला खे हिकु मञण जी दावत ॾिनी आहे। अमल सालिह बाद जी ॻाल्हि आहे। पहिरियां इंसान जो अक़ीदो दुरुस्त हुजे, अक़ीदो इंसान जी ज़िंदगी जो पूरो दारो मदार अक़ीदे तौहीद ते आहे। जॾहिं इंसान जो अक़ीदो ई मज़बूत कोन्हे को, तव्हां हज़ारे उठ कुर्बान करे छॾियो, हज़ारे बकर कुर्बान करे छॾियो, जॾहिं दिलि में तौहीद कान्हे का, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी दर्ज़े ज़िंदगी अमल जो को अमल मौजूदु कोन्हे को, कुर्बानी करण जो को बि फ़ाइदो कोन्हे। सभ खां पहिरियां तौहीद। ॾिसूं त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी असांखे पूरी छा थी ॿुधाए। जेका क़ौम बुतनि जी इबादत कंदी हुई, पंहिंजा हथ ठाहे बुत ठाहे करे उन्हनि जी इबादत कंदी हुई, तारनि ऐं सितारनि जेका क़ौम इबादत कंदी हुई, उन क़ौम खे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला तौहीद ॿुधाए, यानी अल्लाह जी इबादत कयो। रब्बुल आलमीन खे हिकु करे मञो, इन्हनि सभिनी बुतनि खे तव्हां छॾे ॾियो। पर क़ौम वारनि संदसि वालिद बि ॻाल्हि न मञी, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला हिदायत ॾे। पर अल्लाह रब्बुल आलमीन जो हुक्म जारी करे चए थो, पैगंबर अवां वाज़े पंहिंजे ज़बान सां इन्हनि खे अल्लाह तबारक व तआला जी तौहीद ॿुधाए छॾियो। संदसि वालिद चयो, ए इब्राहिम, हाणे आउं तुंहिंजी ॻाल्हि मञा, ही पंहिंजा बुत छॾे ॾियां, अगरि जे तूं पंहिंजी तौहीद खां बाज़ न आहे, असां तोखे रजम कंदासीं, असां तोखे मारींदासीं। धमकायो वियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे। उनखे पंहिंजी क़ौम पंहिंजे कबीले मां मुल्क निकाले ॾिनी वई, हाणे निकिरी वञ हलियो, असांखे तूं हिकु अल्लाह जी इबादत जे लाइ सदो करीं,
असां पंहिंजे अबाडनि जो दीन छॾे करे उन्हनि जी पैरवी छॾे करे हाणे हिकु तुंहिंजे पोयां लॻूं ऐं पंहिंजा बुत छॾे ॾियूं। सभ खां पहिरियां त पंहिंजी दावत छॾे ॾे। अगरि जे नथो छॾी हितां निकिरी वञ, न त ॿिए सूरत में असां तोखे मारींदासीं। अज़ीज़ दोस्तो, तौहीद जी दावत अंबिया किराम के बर्दाश्त करण जे लाइ और हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के पंहिंजी क़ौम खे दीन जी दावत ॾियण जे लाइ पंहिंजी क़ौम खे बि छॾिणो पवे थो, पंहिंजे वालिद खे बि छॾिणो पवे थो अल्लाह जे दीन जे करे। दावत नथी वणे उन्हनि खे। तौहीद जी ॻाल्हि इहो आहे। मुशरिक खे कॾहिं बि तौहीद सम्झाईंदासीं चिड़ी पवंदो। या रीत रस्म यहूदी जी आहे। जॾहिं बि अल्लाह तबारक व तआला जे दीन जी मुखालिफ़नि खे, मुशरिकनि खे जॾहिं बि अल्लाह जी तौहीद ॿुधाई वेंदी हुई त उहे चिड़ंदा हुया। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे पंहिंजे वालिद साहब जो ॿुधाऊं बिस ज़रूर अल्लाह तबारक व तआला वटि तुंहिंजे लाइ अल्लाह तबारक दरगाह में मग़फ़िरत ज़रूर घुरंदुसि। अल्लाह तोखे माफ़ करे, पर हीउ कमु अवां जो ग़लति आहे। ऐं असां अॼु ॾिसूं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत खे ज़िंदा कंदा आहियूं, उनजी सुन्नत ते अमल कंदा आहियूं। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी जा तराना ॻाईंदा आहियूं। सभ खां पहिरियां असांखे उन्हनि जी ज़िंदगी खे ॾिसणो पवंदो। उन्हनि इस्लाम जे लाइ दीन जे लाइ केतिरियूं तकलीफ़ूं सटियूं आहिनि। इन तौहीद जे करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाह में साड़ियो थो वञे। छो थो साड़ियो वञे? अल्लाह जी तौहीद जे करे। रब्बुल आलमीन जी दीन जी दावत जे लाइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाह में साड़ियो थो वञे। पर अल्लाह जो वाइदो आहे, जेके अल्लाह जी दीन जी सरबुलंदी जे लाइ निकिरंदा आहिनि, तौहीद खे सरेआम दावत ॾियण जे लाइ निकिरंदा आहिनि, मुखालिफ़िन ज़रूर थींदा, बुग़्ज़ अदावत दुश्मनी ज़रूर थींदी, पर अल्लाह जो हुकम खां अलावा हुननि खे केर बि नुक़सान ख़ुदि रसाए सघंदो। बाह केतिरी ख़तरनाक शइ आहे, पर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ बाह तमामु थधी थी वेंदी। छाजे करे? हुन जो ताल्लुक़ अल्लाह सां हुयो। वत्तख़ज़ल्लाहु इब्राहिम ख़लीला। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे रब्बुल आलमीन पंहिंजो दोस्त ठाहे छॾियो हुयो। इब्राहिम तूं मुंहिंजो दोस्त आहे। हेॾियूं वॾियूं कुर्बानियूं क़ौम तोखे छॾी पई आहे अल्लाह जी तौहीद जी ख़ातिर। अगरि जे अल्लाह जी तौहीद जी ख़ातिर तोखे बाह में अचिणो पियो आहे, पोइ बि तूं तयारु थी हलियो। अल्लाह तबारक ताला अहिड़ो मक़ाम अता कयो। इन्हीअ करे अल्लाह रब्बुल आलमीन नबी अलैहिस्सलाम खे इहो चवरायो, ऐं मुंहिंजा हबीब पंहिंजी क़ौम वारनि खे बि चई ॾे, कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। बेशक मुंहिंजी नमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजो जीअण, मुंहिंजो मरण लिल्लाहि रब्बिल आलमीन, अल्लाह जे लाइ। नबी अलैहिस्सलाम खे बि अवां खे मूंखे आगाही ॾेई आया। अल्लाह तबारक व तआला सूरह बकरा जे अंदरि इरशाद फरमाए छॾियो, तव्हांजी ज़िंदगी जे अंदरि नमाज, जीअण, मरण, कुर्बानी अल्लाह खां अलावा ॿिए कंहिंजे नाले ते न हुजे। इहा ई तौहीद आहे। कुल इन्न सलाती, सभ खां पहिरियां अल्लाह तबारक व तआला हिते नमाज जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे त तव्हांजी नमाज़ बि अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ हुजे, तव्हांजी कुर्बानी बि अल्लाह जे लाइ हुजे, तव्हांजो मरण अल्लाह जे रस्ते में, जीअण अल्लाह जे रस्ते में हुजे। यानी तव्हांजी ज़िंदगी अल्लाह तबारक व तआला जे क़ुरान ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे मुताबिक़ हुजे। इन खां अलॻि नमूने सां न हुजे तव्हांजी ज़िंदगी। अक़ीदा तव्हांजा मज़बूत हुजनि। अज़ीज़ दोस्तो, अगरि जे असां तौहीद में कचा आहियूं, असांजी तौहीद पकी कान्हे का, भले तव्हां कुर्बानियूं करे छॾियो, अल्लाह सां गॾु शिरक मौजूदु आहे। अल्लाह तबारक जी तौहीद ख़ालिस दिलि में कान्हे का। अॻिन क़ौमनि खे तव्हां ॾिसो,
अल्लाह जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदो अल्लाह तबारक व तआला यहूदी ने नसराननि ते लानत कई। उन्हनि जे अंदरि जेके मुअज़्ज़िज़ माण्हू वफ़ात करे वेंदा हुया उन्हनि जे क़बरनि खे इबादतगाह ठाहे छॾींदा हुया। उन्हनि जे क़बरनि ते दरगाहूं ठाहे करे उन्हनि जी इबादत उन्हनि खे पूॼींदा हुया। हीउ यहूदियुनि जो कमु आहे। अॼुकल्ह हाज़िर दौर में मुसलमाननि खे ॾिसूं था, असांजे अक़ीदे खे ॾिसूं था त असांजो अक़ीदो कहिड़ो आहे। तव्हां इस्लाम जी हिस्ट्री खे पढ़ो, जेके यहूदियुनि जे अंदरि कम मौजूद हुया पूरी तौर तरीक़े सां बिल्कुलु सेम टू सेम मुसलमान यहूदी जे दर्ज़े अमल ते अमल करे थो। बिल्कुलु इन्हनि शयुनि खां अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम मना कयो। पर अॼु असांजा मुसलमान तव्हांखे क़बरनि जा मुजावर मिलंदा, उते तव्हांखे इबादतनि जा घर मिलंदा। अल्लाह तबारक व तआला ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन जा जनाज़ा निकिरंदे तव्हांखे मिलंदा। छाजे करे उन्हनि खे ॿुधायो वियो त औलिया इकराम ही दरगाहनि वारा सभु कुझु ॿुधनि था, अवां जी हर ॻाल्हि खे ॿुधनि था, अवां जी हर हाजत खे पूरी कनि था। हर ॻाल्हि अबोज अवाम उन्हनि दरगाहनि ते कटके पई सही ॿुधनि था। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम वारनि खे उन्हनि जी क़ौम में हिकु ईद जो त्योहार लॻंदो हुयो, पूरी क़ौम हिकु मैदान ते वञी करे ईद मल्हाईंदी हुई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे पंहिंजे वालिद चयो त उन मेले ते असां सां गॾु शरीक थी। अल्लाह तबारक व तआला वाक़ियो क़ुरान करीम बयान फरमायो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम न वियो, पूरी क़ौम वई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम वारनि जेके बुत ठहियल हुया हिकिड़े कमरे में हुया, वञी करे सभिनि बुतनि सां ॻाल्हाए थो। छा तव्हां ॻाल्हायो कोन था? उहो क़ौम वारा हुननि जे साम्हूं खाद खुराक रखी वेंदा हुया, जेके खाइण खां कासिर। जेके अॼुकल्ह जा इंसान तव्हां दरगाह ते न त उते तव्हांखे फल फ्रूट उछलंदे मिलंदो, मेवात उछलंदे मिलंदा, मिठाइयूं उते उछलंदे मिलंदियूं। क़बरनि जे मथां यहूदी बुतनि जे साम्हूं खुराक रखी छॾंदा, खाद खुराक रखी छॾंदा, ती खाईंदा। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चयो ही तव्हां छो कोन था खाओ, या तव्हां ॿुधो कोन था? हेॾा अवाम तव्हांजे पोयां आहे, न कि तव्हां खाओ था, न कि तव्हां ॿुधो था। सभिनि बुतनि खे ख़तमु कर दो, वञी करे हिकिड़ो जेको वॾे मां वॾो बुत आहे उन जे कुल्हे ते कुआड़ो रखी करे छॾे ॾे थो। क़ौम वारा आया पंहिंजे इबादत गाह में ॾिठो न, हेठि असांजा सभु बुत कीअं टोड़िया, हिन जी कीअं हालत कई आहे। ॿुधायो त उहो फिलाणो शख़्स आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जेको हर टाइम असांजे बुतनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो आहे, बिज़रूर उन्हनि ई कमु कयो हूंदो। हाणे अंदाज़ लॻायो, जाहिल खे कॾहिं बि अकल कोन अथव, मुशरिक खे कॾहिं अकल कोन अथव। हुननि खे हिते सोचणु खपे असां जिन जी इबादत कयूं था, जिन खे पुकारियूं था, उहे पंहिंजी हिफ़ाज़त नथा करे सघनि, असांखे छा ॾींदा? वरी परेशान थिए वरी तव्हांजी हालत कीअं कई आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे घुरायो वियो, पेश कयो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो पूरी क़ौम खे घुरायो, पूरो कबीलो गॾु थे, पूरी क़ौम गॾु थी मैदान ते। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त हाणे जंहिंजे कुल्हे ते कुहाड़ो रखियल आहे, जेको तव्हांजो वॾे मां वॾो बुत आहे, इन खां पुछा कयो न त इन्हनि जी कीअं हालत कई आहे। तव्हां चओ था अल्लाह तबारक व तआला खां इलावा हे ॿुधनि था, असां अल्लाह जी इबादत कोन था कयूं। हाणे पंहिंजे खां ई पुछा कयो त हिननि जे नंढड़नि जी कीअं हालत कई आहे। अहिड़ी क़ौम वारा ख़बर हुई थी ॻाल्हाइनि कोन था। ही त असां हथनि सां ठाहिया आहिनि, जेके अॼुकल्ह जा इंसान हथनि सां ठाहे करे कारा रंग ॾेई करे झंडा ॾेई करे उनजी इबादत कंदा आहिनि। हथ सां ठहियल काठी कॾहिं ॻाल्हाए कोन थी सघे,
कदा मुश्किलात हल नथी करे सके। यहूदी परेशान थी विया हलिया, हे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ॻाल्हि कहिड़ी पियो करे, असांजा बुत त ॻाल्हाइनि कोन था, परेशान थी विया हलिया। हे तुसी ॻाल्हाइनि कोन था, हाणे की पुछा कयूं त हाणे हिननि जी हालत कीअं कई आया। अगर जे मुशरिकन के अकल हुजे हा न, इन्ही ॻाल्हि में तस्लीम करे छॾंदा, अल्लाह तबारक व तआला जी अगर जे तौहीद छॾींदासीं असांखे ईअं ज़लील ऐं रुसवा थियणो पवंदो। नेठ क़ौम वारनि पंहिंजे बुतनि जी लज रखे करे ऑर्डर जारी करे छॾियो, हज़रत इब्राहिम असांजे बुतनि सां या तो ई हालत कया, असां तोखे बाह में साड़ींदासीं। इन्ही जुर्म जे करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाह जे आड़ा में साड़ियो वियो, अल्लाह जी तौहीद जे करे, रब्बुल आलमीन जी तौहीद जे करे, वहदानियत जे करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाह में साड़ियो वियो। ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बाह में सड़ण बि क़बूल कयो हुयो, अल्लाह जे दीन जी ख़ातिर मूंखे अगरि जे साड़ियो वञे पोइ त क़बूल आहे। पर अल्लाह तबारक व तआला हर पंहिंजे बंदे खे जेको रब्बुल आलमीन जे लाइ ख़ालिस थी वञे, हलियो मुख़लिस रब्बुल आलमीन जे लाइ थी थो वञे न, दुनिया गॾी करे उनखे नुक़सान रसाए, उनजे वार खे बि नुक़सान नथो अची सघे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी अवां जे मुंहुं जे साम्हूं आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहिम खे ईअं चयो त वाज़े कुल्लम कुल्ला पंहिंजी क़ौम वारनि खे दीन जी दावत ॾे, आस्ते आस्ते न, डायरेक्टली चो ॾियो, अल्लाह जी तौहीद खे क़बूल कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके जे यहूदियुनि खे तौहीद जी दावत ॾिनी हुई न, त मके जा यहूदी बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाराज़ थी पिया। हाणे मोहम्मद तूं बि हिकु अहिड़े अल्लाह जी दावा करींदो, हे जे असां पंहिंजी पोयां हिस्ट्री ॾिसूं था, अब्बा ॾाॾा ॾिसूं था, हिननि बुतनि जी इबादत करे करे मरी विया हलिया। हाणे तूं थियो आहे चई थो व इलाहुकुम इलाहु वाहिद ला इलाहा इल्ला हू, तव्हांजो इलाह तव्हांजो महबूद हिकिड़ो आहे, फ़क़त उनजी इबादत कयो। हाणे जेके असांजा अब्बा ॾाॾा उन्हनि जी इबादत करे करे मरी विया हलिया, छा उहे कूड़ा हुया? अल्लाह तबारक व तआला उन्हनि जूं ॻाल्हियूं क़ुरान में बयान करे छॾियूं। अवां जे मुंहुं जे लाइ त अज़ीज़ दोस्तो, हिदायत जे लाइ तव्हांखे अल्लाह तबारक तौहीद खे ज़रूर अपनाइणो पवंदो। अमलनि जो दारो मदार सभ खां पहिरियां इहो आहे तव्हांजी तौहीद पकी हुजे। तौहीद तव्हांजी पकी आहे, अल्लाह तबारक तव्हांजो अक़ीदो मज़बूत आहे, ईमान मज़बूत आहे, तव्हांजा ॿिया अमल बि अल्लाह तबारक क़ाबिल क़बूल आहे। इख़लास सभ खां पहिरियां तौहीद आहे। हर नबी जी ज़िंदगी तव्हां खोलींदो न, हर नबी जी ज़िंदगी में तव्हांखे पहिरियां तौहीद मिलंदी। छो त मुशरिक हर दौर में रहिया आहिनि, बुत परस्ती कबर परस्ती हर दौर में रही आहे, हर दौर में हर नबी जी क़ौम में हुई। पर सभ खां पहिरियां नबियनि पंहिंजी क़ौम खे इन शइ खां आगाही कई आहे। अगर जैसा मुसलमान वही नाते सां असां ॾिसूं था, असां क़ुरान मजीद खे मञूं था, असांजे मथां ईमान आहे, अल्लाह जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ई ॿुधाए छॾियो त तव्हांजी कुर्बानी, तव्हांजो मरण, तव्हांजो जीवन, तव्हांजी नमाज़ अल्लाह जे लाइ हुजे। अल्लाह खां अलावा ॿिए कंहिंजे लाइ तव्हांजी कुर्बानी न हुजे। माण्हू कुर्बानी बि कंदा, ॿिए कंहिंजे नाले ते कंदा, दरगाह जे नाले ते कंदा। कुर्बानी हिकु अज़ीम अमल आहे, अज़ीम अमल। अगर जे कामयाब थी वञे इंसान जी इखलास खुलूस दिल से कुर्बानी करे तो अल्लाह तबारक व जी कुर्बानी के कबूल करे छे तो उन जे लाइ एक निजात जो जरियो है। अल्लाह तबारक व कुरान में फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन तमाजो गोश्त तमाजे जानवर की रत कान थी पहुंचे, वलाकिन यनालु तक़वा मिनकुम, अल्लाह वटि जेका पुॼण वारी शइ आहे उहा तक़वा आहे, उहा इख़लास। हिन बाने जे इन अमल में इख़लास केतिरे हद ताईं मौजूद आहे। रिया जे लाइ बि कुर्बानी न हुजे ऐं माण्हुनि खे ॾेखारियां त मूं बि कुर्बानी कई आहे, रियाकारी बि न हुजे, ॾेखाव कुर्बानी अंदरि मौजूद न हुजे, दिलि में इहा तमन्ना हुजे
कुर्बान की ताकत इस्तात अल्लाह तबारक व तआला के अता कया ए रब्बुल आलमीन रज़ा दिलाए और जानवर के अल्लाह की राह में कुर्बान कया। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम तो पंहिंजे पुट जी कुर्बानी में ॾिनी अल्लाह जो हुक्म सां। अल्लाह जो हुक्म ॾियो त पंहिंजे प्यारे में प्यारी शइ कुर्बान कर अल्लाह जे रस्ते में। हुन जूं कुर्बानी तो वैसे बि अज़ीम हुयूं, वॾियूं हुयूं, पर अल्लाह तबारक पंहिंजे अंबियान खे कीअं थो आज़माए, कीअं थो आज़माए। इहा असांजे लाइ हिकु बाज़ जे सादत जी ॻाल्हि आहे। असांखे अल्लाह तबारक व तआला जानवर कुर्बान जे लाइ हुक्म जारी कयो आहे ऐं उन में अज़ीज़ दोस्तो इख़लास मौजूदु हुजे, खुलूस मौजूदु हुजे, अल्लाह जी रज़ा मौजूदु हुजे, बल्कि हर अमल में अल्लाह जी रज़ा हुजे। को नंढे मां नंढो या वॾे मां वॾो अमल हुजे त अल्लाह जी रज़ा हुजे। या अल्लाह हीउ अमल जेको आहे तुंहिंजी रज़ा जे ख़ातिर, फ़क़ति तूं राज़ी थी वञ ऐं उन खां पहिरियां इंसान जो अक़ीदो मज़बूत हुजे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बल्कि अल्लाह तबारक व तआला क़ुरान में फरमायो अल्लाह तबारक व तआला जा ॿिया गुनाह सभु माफ़ करे सघे थो, पर कॾहिं शिरक खे माफ़ न कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन खां अलावा ॿिए कंहिंखे सदा कंदो, ॿिए कंहिंजे दर ते ॾींदो, झुकंदो कंदो, अल्लाह तबारक व तआला इन शइ खे कॾहिं बि माफ़ न कंदो जेसि ताईं तव्हां तौबा नथा कयो। तौहीद इंसान जा सभ खां अवल आहे इंसान जे लाइ, ज़िंदगी जे लाइ। त इन जे करे अज़ीज़ दोस्तो अल्लाह तबारक खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन अवां खे मूंखे सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी के पढ़णु ऐं उन जे मुताबिक़ अमल करणु ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर्ज़े अमल ते, सुन्नत ते, तारीख़ ते, क़ुरान मजीद जे उसलूब ते असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दाअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।